أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كونوا قوامين بالقسط شهداء لله ولو على أنفسكم أو الوالدين والأقربين إن يكن غنيا أو فقيرا فالله أولى بهما فلا تتبعوا الهوى أن تعدلوا وإن تلووا أو تعرضوا فإن الله كان بما تعملون خبيرا. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे इन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला पंहिंजे बादशाही ऐं पंहिंजे ताक़त ऐं कुदरत जे बयान सां गॾोगॾु ताक़ीद कंदे बयानु फरमायो हो त ए इंसानो तव्हांजी ज़िंदगी पुरसुकून तॾहिं गुज़रंदी जॾहिं तव्हां असांजे ॿुधायल तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारींदव, पर जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी था हलायो त विख विख ते परेशान हूंदव। तव्हां सम्झंदव त आज़ादीअ में असांखे मज़ो थो अचे, पर इहा आज़ादी तव्हांजे लाइ तबाह कोन हूंदी। असांजे ॿुधायल तरीक़े ते आर्ज़ी थोरो तव्हांखे तकलीफ़ ॾुख महसूसु थींदो, पर आख़िरत वारी हमेशह वारी अबदी ज़िंदगी तव्हांजी फ़ाइदेमंद हूंदी ऐं तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ ते जॾहिं गुज़ारींदव इहा आर्ज़ी तव्हांखे ज़िंदगी फ़ाइदेमंद नज़र ईंदी, पर अखि ॿूटिजंदी वेंदी। पोइ तव्हांखे अहसासु थींदो, ख़बर पवंदी वेंदी त पछाड़ी असांजी तमामु ख़राबु आहे। पोइ तॾहिं अल्लाह तबारक व ताला पंहिंजी कारीगरी, पंहिंजी ताक़त, पंहिंजी कुदरत, पंहिंजी बेनियाज़ी बयानु करण सां गॾोगॾु ईअं बि फरमायो हो, जेकॾहिं ए इंसानो मां चाहियां त तव्हां सभिनी खे ख़तमु करे ऐं ॿिया आणे सघां थो तव्हांजे जॻह ते जेके मुंहिंजे हुक्म जी ताबेदारी कंदा, ऐं अल्लाह हिन ॻाल्हि ते वाक़ई क़ादिर आहे। क़ुर पाक ऐलान कंदे फरमायो वकान अल्लाहु अला ज़ालिक क़दीरा, पर ईअं नथो करे छो? इन में हज़ारो हिकमतूं रखियल अथसि। पोइ इन इहा उसूल खे मद नज़र रखंदे दुनिया जे पुरसुकून ज़िंदगीअ जो हिकिड़ो राज़ अॼोकी आयत में अल्लाह ताला बयानु फरमायो आहे, उहो आहे इंसाफ़। उन इंसाफ़ खे क़ाइमु करण जे लाइ सची गवाही, सची शाहिदी। जंहिं माण्हूअ वटि इंसाफ़ कोन्हे उन माण्हूअ जी ज़िंदगी, बल्कि उन मुआशिरे जी ज़िंदगी ख़राबु आहे। इंसाफ़ हिकु अहिड़ी शइ आहे जेका ज़िंदगीअ जे हर शोबे में, इंसान त छा पर हर मख़लूक सां इंसाफ़ वारी नज़र सां माण्हू ज़िंदगी गुज़ारींदो त हर मख़लूक बि इंसान जे लाइ दुआ कंदी, इंसान जे लाइ बाइस फ़ख़ुर ऐं बाइस बख़्शिश, बाइस रहमत हूंदी। तॾहिं अल्लाह तबारक व ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो। सूरत निसा आयत नंबर 135, सीपारो नंबर 5। अल्लाह तबारक व ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कूनू क़व्वामीन बिलक़िस्त शुहदाअ लिल्लाह। ए ईमान वारो, इंसाफ़ ते मज़बूत थी करे बीहो। ईअं न त ॿियनि जो जॾहिं फ़ैसिलो करिणो हुजेव त पोइ इंसाफ़ कयो, पाण ते जॾहिं ॻाल्हि अचेव त उते तव्हांखां इंसाफ़ विसरी वञे। जॾहिं ॾोह ॿिए जो हुजे तॾहिं तव्हां कड़क थी करे बीहो, इंसाफ़ खे चंबड़ी बीहो इंसाफ़ सां, ऐं वरी जॾहिं पाण ते ॾोह साबित थियणो हुजेव उते टाल मटोल करे लवाए वञो। एॾो लफ़्ज़ फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू कूनू क़व्वामीन। हालांकि
अल्लाह तबारक व तआला ईअं बि फरमाए सघे पियो त हे ईमान वारो इंसाफ़ कयो, पर क़वामीन जे लफ़्ज़ सां ताक़ीद कई त हर हाल में हर हिक सां, पाण सां बि ॿियनि सां बि, हथा कि ढोरनि ढगनि जानवरनि सां बि, हर जॻह ते, ईअं न त माण्हुनि जे साम्हूं वरी पर पुठ वरी ॿियो, हर जॻह ते हर हाल में हर हिक सां इंसाफ़ क़ाइमु रखो। ऐं शुहदा लिल्लाह, जॾहिं उन इंसाफ़ खे क़ाइमु करण जे लाइ अगरि शाहिदी ॾियण जी ज़रूरत पवे त शाहिदी ॾियण खां लहरायो बि न, हक़ ऐं सच जी शाहिदी ॾेई छॾियो। जॾहिं सम्झो था त इंसाफ़ क़ाइमु थींदो त अमन थींदो, इंसाफ़ क़ाइमु थींदो त इख़्तिलाफ़ात झगड़ा ख़तमु थींदा, अमन क़ाइमु थींदो, सुकून मिलंदो, त पोइ शाहिदी ॾियण जी ज़रूरत पवे त शाहिदी बि ॾेई वञो, शाहिदीअ खां भॼो न, सच चओ। वलो अला अनफुसिकुम, हाणे सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ त सची शाहिदी ॾियण खां भला कहिड़ियूं शयूं रुकावट बणजंदियूं आहिनि इंसान जे लाइ, कहिड़ियुनि शयुनि खे ॾिसी करे इंसान सच जी शाहिदी न ॾींदो आहे, या कहिड़ियूं शयूं आहिनि जेके इंसान खे इंसाफ़ क़ाइमु करण खां रोकींदियूं आहिनि, कहिड़ा सबब आहिनि उहे जिन सबबनि जे करे इंसाफ़ क़ाइमु न थी सघंदो आहे। अल्लाह ताला उहे सबब जेके रुकावट बणजंदा आहिनि इंसाफ़ जे क़ाइमु करण में उहे बयानु फरमाया। वलो अला अनफुसिकुम, पाण ते जेकॾहिं साबित थिएव का ग़लती को ॾोह त उन वक़्तु बि इंसाफ़ जो पासो वठो, पोइ चाहे नाकामी हुजे चाहे सज़ा पले पए, इंसाफ़ त इंसाफ़ आहे, पोइ पंहिंजे बारे में हुजे त बि उहो इंसाफ़ सां, अविल वालिदैन, इंसाफ़ जे करे अबे अम्मा जे मथां क़ाइमु थी पवे ऐं उन्हनि जे मथां सज़ा या को सख़्तु फ़ैसिलो अची वञे त बि वञो उन ते, वल अक़रबीन, चाहे तव्हांजा रिश्तेदार मिट माइट अज़ीज़ छो न हुजनि, इंसाफ़ क़ाइमु करिणो आहे त इंसाफ़ खे चंबड़ो, चाहे पंहिंजनि खे कस लॻे त लॻे। इन यकुन गनियन औ फ़क़ीरन फ़ल्लाहु औला बिहिमा, जेकॾहिं तव्हां इंसाफ़ जो पासो न वठंदो, लाड़े वेंदो फ़ैसिले खे, सची शाहिदी ॾियण खां लिकाए वेंदो, चवंदव मूंखे ख़बर ई कान्हे, या चवंदव त हलाए लमाए वेंदो, त पोइ यादि रखो कॾहिं कॾहिं कंहिं ग़रीब जे बारे में शाहिदी ॾियणी पवंदी आहे त लहराए वेंदा आहियो, कॾहिं अमीर जे बारे में शाहिदी ॾियणी हूंदी आहे त उन वटि पाण वणाइण जे लाइ सच जी शाहिदी ॾेई छॾींदा आहियो। अल्लाह से फरमाए थो तव्हां वटि अमीरी ऐं ग़रीबीअ जे करे फ़ैसिला ऐं सोचूं शाहिदियूं मटिजनि थियूं, यादि रखो इन यकुन गनियन औ फ़क़ीरन फ़ल्लाहु औला बिहिमा, अल्लाह वटि शाहूकार ऐं फ़क़ीर ॿई बराबरि अथव, कोई फ़र्क़ु कोन्हे को असां वटि इंसाफ़ जो तराज़ो आहे, उन में हक़ ऐं सच तुरंदो आहे, पोइ जंहिंजो बि हुजे ग़रीब जे पासे हुजे त बि तुरंदो, अमीर जे पासे हक़ ऐं सच वञे त बि तुरंदो। फला तत्तबिउल हवा अन तादिलू, मतां तव्हां इंसाफ़ पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ कयो, तव्हांजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ जेको हूंदो उहो इंसाफ़ न सॾिबो, तव्हां सम्झंदो त इंसाफ़ आहे पर इंसाफ़ न हूंदो। वइन तलहू औ तोरिज़ू, जेकॾहिं तव्हां तरफ़दारी कंदव या मुंहुं मोड़ींदव असांजे अहकामनि खां या इंसाफ़ खां मुंहुं मोड़ींदव, इंसाफ़ खां फिरी हिक पासे जा तरफ़दार थी पवंदव, पोइ यादि रखो तव्हां उन वक़्तु ज़बान सां लफ़्ज़ चवंदा आहियो इहे त बाबा इंसाफ़ त इहो ई आहे, हक़ त इहो ई आहे। अल्लाह से फरमायो फ़इन्नल्लाह कान बिमा तामलून ख़बीरा, तव्हां जेको कुझु कयो था न मूंखे सॼी ख़बर आहे, बज़ाहिर तव्हां हक़ ऐं सच ऐं इंसाफ़ जो नालो था ॾियो हिनखे, पर मूंखे ख़बर आहे जेको कुझु तव्हां कयो था। लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला इंसाफ़ जा अहिड़ा ज़बरदस्त फरमाया ऐं इंसाफ़ जे क़ाइमु करण में जेके शयूं रुकावट बणजंदियूं आहिनि, ग़रीबी ऐं शाहूकारी, मिटी माइटी, अबो अम्मा, पंहिंजी जान, इहे शयूं अहिड़ियूं आहिनि पंज जिन ते माण्हू घोर वेंदो आहे, क़ुर्बान थींदो आहे,
जिन ते माण्हू पंहिंजा फ़ैसिला मटाए छॾींदा आहिनि, पंहिंजी हथा खे इज़त ऐं आबरूअ खे बि विञाए छॾींदा आहिनि। 5 शयूं: पंहिंजी जान ते ॾुख ईंदो, फिरी वेंदा। अबे अम्मा जो मामिलो आयो, फिरी वेंदा। वेझो को रिश्तेदार अज़ीज़ हुयो, फिरी वेंदा। अमीर जे बारे में हूंदी शायदि त फिरी वेंदा। कंहिं ग़रीब जे बारे में हूंदी त उन वक़्तु छड़काए करे कूड़ बदोड़ जी शायदि बि ॾेई छॾींदा। इहे 5 शयूं आहिनि जेके रुकावट बणजंदियूं आहिनि। अल्लाह जी फरमाए थो, तव्हां वटि इन शयुनि जो फ़र्क़ु आहे, मूं वटि कंहिं बि शइ जो फ़र्क़ु कोन अथव, मूं वटि सभु बराबरि आहे। अमीर हुजे, ग़रीब हुजे, केरु बि हुजे, फ़ैसिलो इंसाफ़ सां थींदो। इतां सम्झ में अचे थो, ज़ाहिरी क़ुर पाक जे आयतुनि खे ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला इंसाफ़ क़ाइमु करण जे लाइ ताक़ीद जो लफ़्ज़ बयानु फरमायो, क़व्वामीन बिल क़िस्त। हर हाल में, हर जॻह ते, हर हिक सां इंसाफ़ कयो। ऐं आयत जे मथां ज़ाहिरी नज़र सां ॾिठोसीं त ॿियो इहा ॻाल्हि सम्झ में आई त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इंसान जे इंसाफ़ क़ाइमु करण खां रुकावट बणजंदियूं आहिनि, उहे बि अल्लाह तबारक व तआला ॿुधाए छॾियूं त मतां इहे शयूं तव्हां जे मथां एतिरो असर अंदाज़ थी वञनि जो इंसाफ़ खे छॾे वञो न। पोइ तव्हां नालो खणी इंसाफ़ जो ॾियो, पर मूंखे सॼी ख़बर हूंदी आहे त तव्हां छा कयो आहे। ज़ाहिरी आयतुनि मां इहो ख़ुलासो मालूम थिए थो, पर गहरी नज़र सां ॾिसिजे थो त इंसाफ़ ज़रा हिन सॼी दुनिया जे हर माण्हू, हर क़िस्म जे इंसान जे लाइ इंसाफ़ ज़रूरी आहे। इंसाफ़ न हूंदो त इहा दुनिया पंहिंजे असुल मक़सद जी तरफ़ रवां दवां न थी सघंदी। इंसाफ़ हूंदो त दुनिया हलंदी, इंसाफ़ न आई त हर शइ वई। हा, हिन दुनिया जो असुल रूह क़ुर पाक ऐं शरीयत जी तालीम आहे, पर हिन दुनिया जी ज़िंदगीअ सां अहम ताल्लुक़ आहे इंसाफ़ जो। इंसाफ़ न आई त दुनिया जी ज़िंदगीअ जो हर कमु उजड़ियल आहे। तॾहिं त अॼोके दौर में जेको पेशावराना अदालती निज़ाम आहे, अदालती कारवायूं ऐं वकीलनि वारियूं जेके महारतूं आहिनि, वकीलाना महारतूं, कोर्ट जो मामिलो, मजिस्ट्रेट जो अंदाज़ या जीवरी जो अजीब अजीब दुनिया जे अंदरि तरीक़ेकार, इहे सभु जो सभु अहिड़ियूं शयूं आहिनि, इस्लाम इन्हनि शयुनि जो क़ाइल कोन्हे। जीअं हिन दुनिया जे अंदरि मामले खे तहक़ीक़ में आणण जे लाइ, तहक़ीक़ करण जे लाइ, जांच जूच करण जे लाइ तहक़ीक़ी इदारा क़ाइमु कया विया, जेॾा वॾा इदारा क़ाइमु कया विया, ओॾो वॾो इंसाफ़ में रुकावट बणियो। CID, CTD, खोड़ सारा CIA, इहे सभु इदारा जेके हिक खां हिकु वॾे खां वॾा इदारा क़ाइमु कया विया, CCTV कैमरा या ख़ुफ़िया तौर ते जासूसी, इहे सभु शयूं इंसाफ़ खे क़ाइमु करण जे लाइ कयूं हुयूं। पर इहे सभु जेतिरियूं घणियूं इंसाफ़ खे क़ाइमु करण जे लाइ शयूं ईजाद कयूं हुयूं, ओतिरो इहे सभु शयूं इंसाफ़ में रुकावट बणियूं। इंसाफ़ फौरी आहे। इस्लाम इंसान खे अदल ऐं इंसाफ़ मुफ़्त ऐं आम हर जॻह ते आसान तरीक़े सां ॾियणु चाहे थो। कूड़ ऐं ज़ुल्म जो फ़ाइदो, ॾाढ ऐं ताक़त जो फ़ाइदो आरज़ी आहे, इहो हमेशह न रहंदो, पर हुनजो नुक़सानु जेको आहे उहो अबदी आहे। हमेशह हमेशह जे लाइ माण्हू हिन नुक़सान में फासंदो। इंसाफ़ फौरी कीअं थींदो आहे, उन ते मां हिकु मिसाल ॾियां। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर आहे, हिकिड़ो यहूदी आयो, चवणु लॻो, रोंद पिए आयो, मुंहं में धकु लॻल हुजेसि। उमर साईं वटि अची करे दाह कई त फलाणे हिकिड़े मुस्लमान मूंखे मारियो आहे। हज़रत उमर साईं हिकिड़े साहिबे सगोरे खे सर कयो, वञ ॾिस ॻोल्हे हिनखे कंहिं मारियो आहे, पुछा कर। वियो त हिकिड़ो साहिबी सगोरो हिनखे मिलियो, ख़बर पई असां इन मारियो आहे हिनखे, हुनखे वठी आयो। हज़रत उमर साईं जे आॾो यहूदी बि दाहे थो, मूंखे हिन मारियो आहे। हज़रत उमर साईं हुन खां पुछो, हा तो हिनखे मारियो आहे, छो मारियईंसि? चईंसि मां हिनखे मारियो कोन्हे, हे हलाईंदो आहे गॾ वहाईंदो आहे। पोइ उन ज़माने में गॾ ते सवारी खणबी, अॼोके दौर में कुझु अॻु में गॾ गाॾो हो, पुराणे ज़माने में गाॾा कोन हुआ, गॾ जे पुठीअ ते सवारी थींदी, खच्चरनि ते, घोड़नि ते पुठीअ ते सवारी थींदी।
पोइ त वरी इहे बि ईजाद थी विया। साईं हीउ गॾु वाहींदो आहे, इन गॾ जे मथां माण्हू सुवार करे खणी वेंदो आहे, पोइ किरायो वठंदो आहे पंहिंजो। हिन ईअं हिकिड़ी मुस्लमान औरत गॾ ते सुवार कई, पोइ हिन कम वक़्त उन मुस्लमान औरत जी तज़लील करण जे लाइ, बेइज़त करण जे लाइ गॾ खे पोयां हुर्श पियो कंदो हले, त जीअं गॾ तेज़ जोड़े त इहा औरत किरे त हिन जी बेइज़ती थिए। पर साईं औरत होशियार हुई, गॾ में इंडी हाणी क़ाबू थी वेही रही, हिन गॾ खे तेज़ हलायो पर औरत न किरी। हे बि पोयां जोड़ंदो आयो, लठ हणंदो आयो गॾ खे। हिन जो मक़सदु इहो त औरत किरे, मुस्लमान औरत आहे, किरे त हिन जी बेइज़ती थिए, पर औरत न किरी। पोइ हिन चंडे छा कयो जो हुनखे धिको ॾियण जी कोशिशि कई, पर औरत एतिरी मज़बूत हुई जो हिन जे धिके सां बि न किरी। हे पाण वञी किरियो, चंडो गॾु निकिरियुसि, पाण वञी मुंहुं हेठि लॻोसि पथर, पंहिंजो धकु लॻो अथसि। मां रुॻो हिनखे ॾिठो आहे बसि इहो मंज़र। हाणे रुसवाई थी नज़र अचेसि त मूंखे फलाणे हिन ॾिठो आहे न, हाणे मथां मुंहिंजे मथां शाहिदी ॾिए त हिन मुस्लमान औरत सां बेइज़ती कई आहे, इन जे करे अॻुवाट तव्हां वटि दाहिण आयो आहे। असल में मां रुॻो ॾिठो आहे हिनखे, बसि मां हिनखे जेको कोन ॾिनो आहे। हज़रत उमर साईं फरमायो त मथां तूं बि कूड़ हणंदो हुजी, उन औरत खां घुरायो, उन औरत खां पुछंदुसि त हा। उन औरत जे घर ॾे नियापो कयो वियो त उन औरत जो मुड़ुसु बि निकितो, उन औरत जो पीउ बि निकितो। उहे ॿई आया, पंहिंजे औरत खां पुछी आया, छोकिरीअ खां। हज़रत उमर साईं खे अची करे ॿुधायूं त हा साईं, हुन असांखे दाह ॾिनी आई त फलाणो यहूदी जेको गॾु वाहींदो आहे, उन मूंखे हीअं किराइण जी कोशिशि कई, पर मां बची वियसि, चंडो पाण वञी किरियो। हुन इहा ॻाल्हि कई आहे। जॾहिं ॿिनि माण्हुनि जे शाहिदीअ सां उमर साईं वटि साबित थियो, उन ई वक़्तु हुनखे फाईअ ते लटकाई त चंडा तव्हां यहूदी हो, तव्हां सां असांजो मुस्लमाननि जो मुआहिदो आहे, मुआहिदे में इहे शयूं त कोन्हनि कि तव्हां असांजे मुस्लमान औरतुनि जी बेइज़ती कंदो। चाढ़ियोसि फाईअ ते, फौरन सज़ा ॾिनईसि। इतां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि मिले थी, कोई ईअं सवाल करे सघे थो त छा इन सज़ा जो ॾोह इहो आहे छा त हुनखे फाईअ ते चाढ़ियो। उन दौर में अॼु ताईं बि इस्लामी हुक्मरान जेको आहे, उन जे मथां कुझु शयूं रखियल आहिनि त इन्हनि शयुनि जी सज़ा उहो मुक़ररु करे, जहिड़ी तरह सां मुनासिब सम्झे उहा सज़ा ॾे। त हीउ तज़लील जो मामिलो उन वक़्तु चूंकि कड़क फ़ैसिला करणा पिया पवनि इस्लाम ऐं मुस्लमाननि जे तहफ़ुज़ ख़ातिर, उन कड़क फ़ैसिले खे वठंदे करे इहो फ़ैसिलो ॾिनो वियो। कुझु वक़्त खां पोइ वरी हज़रत उमर साईं वटि हिकिड़ी ॻाल्हि पहुती, जीअं ॿ हिकिड़ा नौजवान हुया, अब्दुल्ला बिन अमर बिन लास, ॿियो हज़रत अब्दुल्ला बिन उमर या हज़रत अब्दुर्रहमान बिन उमर। हिकिड़ो उमर साईं जो पुटु, ॿियो अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पुटु। ॿई सहाबनि जा वॾनि जलील क़द्र सहाबनि जा पुट। हिकिड़े दफ़े शराब पीतऊं, हालांकि शराब जी पाबंदी थी चुकी आहे, क़ुर पाक में आहिस्ते आहिस्ते शराब हराम थी चुको आहे, हुनखे बि ख़बर आहे, पर हुननि शराब पीतो, पोइ नशे मस्तु थी विया। अची करे वक़्त जे काज़ीअ वटि पहुता, एहसास सुन, फौरन हुनखे शिकायत कयूं, असांखां जुर्म थी वियो आहे, असांखे सज़ा ॾियो। हाणे हिननि जॾहिं पाण इक़रार कयो आहे त शरई तौर ते हुननि खे 40-80 कोड़ा लॻाइणा पिया ऐं उन्हनि खे सज़ा लॻाइणी पई। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर पई त मूं वारे छोकिरे बि अब्दुर्रहमान बिन औफ जे पुट बि शराब पीतो आहे, ख़त लिखी करे मोकिलियईं काज़ी साहिब ॾे त मूं वारे पुट खे गॾ ते चाढ़े मूं ॾे मोकिलियो। जॾहिं हुन हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि संदसि पुटु पहुतो, वरी हुनखे ॿीहरी सज़ा ॾिनई। माण्हू दाऊं कयूं त भला सज़ा हिन जुर्म जी हिकु दफ़ो थींदी आहे, 2 दफ़ा त कोन। चई मां वक़्त जो हुक्मरान आहियां, ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहियां, मतां हिनखे या माण्हुनि खे इहो तासिर हुजे त मुंहिंजो पीउ हुक्मरान आहे त मूंसां रिआयत थींदी, उन पादर अलॻि थो हणांसि त आइंदा अहिड़ी ज़रूरत न करे। पुटु आहे न, पीउ खे हक़ु आहे, सज़ा ॾेई सघे थो। वाधारा सटका हयईंसि, डबल सज़ा ॾिनईसि, सिर्फ़ु हद जारी न कयईंसि कोड़नि वारी, ठीकु ठाक पादर हयईंसि। हिकु ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जे दौर में हिकिड़ो माण्हू आयो, उन तव्हां कयो फलाणे माण्हू मूंखे मारियो आहे। अच्छा, चई वेह हिते, ॿिए साहिब मोकिले हिनखे वठी आयो। हुनखे चई त तो हिनखे मारियो आहे, छो मारियो आहे तो हिनखे? चई साईं हिन जो मूंसां मुक़ाबिलो हुयो दौड़ पुॼाइण जो। हिन चयो त अचु त डुक पुॼायूं,
जेको अॻु खटी वञे। साईं बि मां हिन खां अॻु खटी वियुमि न त इन बाहि में हिन खणी कोड़ा आया आहिनि मूंखे। मां अब्दुर्रहमान बिन औफ जो पुटु ऐं वक़्त जे ख़लीफ़े उमर बिन ख़त्ताब जो भाइटो या भाणे जो अहिड़ो रिश्तो ॿिनि मुअज़्ज़ज़ माण्हुनि जो बचो आहियां। पोइ वरी मूंखां गोए खटियो उन बाहि में अची करे हिन मूंखे कोड़ा आया आहिनि। हज़रत उमर सिंह घुराए हुन खां पुछो त हा हिनखे तो कोड़ा आई आया? शर्म खां कंधु झुकाए चई हा। हज़रत उमर सिंह हुनखे पंहिंजे हुन हमराह खे वठी करे वण सां ॿधो, कोड़ो ॾिनई हुनखे त कुटेसि, दिलि ते कुटेसि। त हिन जे ज़हन मां इहा मस्ती लहे त मां फलाणनि ॿिनि इज़त वारनि जलील क़द्र माण्हुनि जो बचो आहियां। पोइ माना तूं जोड़ बि पुॼाए पोइ हारजी वञे त वरी उहा हार बर्दाश्त न अथई, पोइ वरी माण्हू खे कोड़ा हणंदव थी, पाण खे मोतबर थो सम्झे, हणेसि कोड़ा। दिलि ते हुन जॾहिं कुटियुसि तॾहिं चईसि हाणे ठीकु आहे बसि। त मालूम थिए थो अहिड़ा खोड़ सारा फ़ैसिला अहिड़ा आहिनि जेके फौरी आहिनि ऐं अदालत सां इंसाफ़ सां भरियल आहिनि, जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला तलक़ीन कंदे फरमायो ईमान वारो कूनू क़व्वामीन बिल क़िस्त, इंसाफ़ ते हर हाल में हर वक़्तु हर हिक सां क़ाइमु रहो। हता के जंहिं गॾ या घोड़े खे सवारीअ में वहायो था न उन सां बि इंसाफ़ कयो त उनखे जेतिरो खारायो ओतिरो लोड़ायो। जे तव्हां लोड़ायो घणो था त खारायो बि घणो, जे खाराए नथा सघो त कम से कम लोड़ायो बि त न ओतिरो। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़े उठ अची करे दाह ॾिनी, मशहूरु वाक़ियो आहे त साईं मूंखे पंहिंजो मालिक जेको आहे वाहे घणो थो खाराए थोरो थो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनजे मालिक खे घुराए उठ जी दाह ॾिनी, उन खां पोइ उहो मालिक सुधरी वियो। त मालूम थिए थो त इंसाफ़ रुॻो इंसाननि सां न आहे, हर मख़लूक सां जेका इंसान सां वाबिस्ता आहे उन सां बि इंसाफ़ आहे। हता के हिकिड़नि बुज़ुर्गनि त ईअं बि लिखियो आहे त तव्हां बुत ते जेके कपिड़ा पायो था न उन्हनि कपिड़नि सां बि इंसाफ़ कयो। उहे कपिड़ा एतिरा ग़लीज़ ऐं बेकार पलीतुनि में पलीत करे उछलाए न छॾियो जो इहे कपिड़ा बि तव्हांजे लाइ हिकिड़े क़िस्म जी बददुआ बणजनि। उनखे फौरन धोई साफ़ सुथिरो करे रखो या उनखे एतिरे ग़लाज़त ऐं गंदगीअ खां बचायो, एॾो गंदो कयो ई न। मख़सूस को हिकिड़ो कपिड़ो बनायो जेको तव्हांखे राति जे घर वारनि या वग़ैरह जे मामलात में कमु अचे, जेको गंदो थींदो रहे उहो धोपंदो रहे। ऐं पंहिंजे बुत सां बि एतिरी पलीती एतिरो तड़ जे हालत में न रहो जो इहो बुत बि तव्हांजे लाइ वबाल बणिजे, अज़ाब बणिजे। त मालूम थिए थो क़ुर पाक जी आयत जेका क़व्वामीन जा लफ़्ज़ आहिनि, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इंसाफ़ हर शइ सां हर हिक सां हर घड़ी हर वक़्तु करे, पोइ चाहे पाण सां करिणो पवे, अबे अम्मा सां करिणो पवे, मिटनि माइटनि सां करिणो पवे, अमीर ग़रीब सां करिणो पवे, केर बि हुजे, ॼातल सुञातल अण सुञातल केर बि हुजे, अणवाक़ुफ़ माण्हू इंसाफ़ त इंसाफ़ आहे, इंसाफ़ खे क़ाइमु रखे। इंसाफ़ ते रहंदो त हिन दुनिया मां अमुन ऐं इत्मीनान मिलंदो। जे इंसाफ़ खे ख़तमु कई त दुनिया में अमुन ऐं इत्मीनान सुकून ख़तमु थी वेंदो। अल्लाह पाक तव्हां असांखे बि ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद ख़ल्क़िक व रिज़ा नफ़्सिक व ज़ीनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। اللهم رب ارحمهما كما ربياني صغيرا وصلى الله تعالى على خير خلقه محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين.